जाती शहर में वार्ड नंबर 2 ऐं 3 में 2 हफ़्ता गुज़रण बावजूद वार्ड जी बिजली बहाल न थी सघी। तेलका शहरी एक्शन कमेटी जाती सियासी समाजी तंजीमन जो लेंडावा मदनी चौक ते हथ में प्ले कार्ड खणी एहतजाज करे शहीद फाज़लराव चौक ते एहतजाज मुज़ाहरो कयो वियो। जाती वापटा हेस्को खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुज़ाहिरीन आरा मल्ला, रज़ाक तहीम, ज़ाहिर समेजो, ज़ुल्फ़कार तुर्क ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जाती शहर जे 2 वार्डनि में 2 ऐं 3 में हथरादो बिजली बंदि कई वई आहे। गुज़िरियल 2 हफ़्ता गुज़रण बावजूद बि वार्ड जी बिजली बहाल नाहे थी सघी। वार्ड जे रहवासियुनि सां सरासर ज़ुल्म थी रहियो आहे। मस्जिदनि, मदरसनि ऐं घरनि में पाणी जी शदीद खोट थी वई आहे। माण्हू काफ़ी परेशानी जे वर चढ़ी विया आहिनि। माण्हू रोज़गार करण बदिरां पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। इन्हनि वफ़ाक़ हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त नोटिस वठी जाती शहर जे 2 वार्डनि में बिजली बहाल कराई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।